जामशहर में सहवान डेवलपमेंट अथॉरिटी मुलाज़मन पारां ग़ुलाम शबीर बंगे जे मान में आजाणो ॾिनो वियो आहे। असद कल्होड़ो जी रिपोर्ट मूजिब आजाणे में सेक्रेटरी SD नजीबुल्लाह जमाली एज़ाज़ी मेहमान तौर शिरकत कई, जॾहिं त SD जे मुलाज़मन अब्दुल सलाम, खोसो मुराद शाह, नदीम ज़फ़र ऐं जावेद ॿियनि बेसमिन मुलाज़मन शिरकत कई। उन मौक़े ते मुलाज़िम अॻवान शबीर बंगे ख़िताब कंदे चयो त SD जे मुलाज़मन सां हर ॾुख सुख में जिदोजहद में गॾु हूंदासीं। अॼु समूरनि मुलाज़मन इहो वचन कयो आहे त हू इदारे जी तरक्की ऐं बहालीअ लाइ ईमानदारीअ सां कमु कंदा। उन मौक़े ते सेक्रेटरी नजीबुल्लाह जमाली ख़िताब कंदे चयो त मुलाज़मन जी भलाईअ लाइ कोशिशूं कयूं। जल्द मुलाज़मन लाइ रिहाइशी स्कीम जो मनसूबो, स्कूल, अस्पताल, हज उमरे जा पैकेज खणी ईंदासीं। नजीबुल्लाह जमाली तक़रीब जे इख़्तिताम ते फ़ौत थी वियल मुलाज़मन जे बेवाहन ऐं यतीम ॿारनि में संदन ग्रेजुएटीअ जा चेक पिणु तक़सीम कया आहिनि।